असीं देर नाहियूं कंदा पाण खे पढ़ाइण में ऐं ॿिए खे ज़लील करण में। असीं देर नाहियूं कंदा पाण खे मथे करण में ऐं ॿिए खे हेठि करण में। हा देर कंदा आहियूं कंहिंजी मजबूरी खे सम्झण में। देर कंदा आहियूं पंहिंजे ॿारनि खे सही तालीम ऐं बहितरीन तरबियत ॾियण में। हा असीं सोचींदा बि आहियूं ऐं सम्झंदा बि आहियूं तॾहिं जॾहिं सभु कुझु तबाह थी वञे। मिसाल तौरु हिकु फुट ते झेड़ो कंदा आहियूं ऐं उन जे एवज़ में 100 एकड़ खपाए कोरटुनि जा चकर काटे पोइ कुझु सोचींदा आहियूं। दोस्तो असांखे एतिरी वांद खाई आहे जो जिते बि वेहंदासीं कंहिं न कंहिं माण्हूअ जी पचार ज़रूरु कंदासीं। फलाणे हीअं कयो, टीरे हीअं कयो, फलाणे में ही खामियूं आहिनि, फलाणे में ही ग़लतियूं आहिनि। असां कॾहिं 5 मिंट कढी पंहिंजे इस्लाह नथा कयूं त असां में केतिरियूं खामियूं आहिनि, केतिरियूं ग़लतियूं आहिनि। जेतिरो टाइम ॿियनि जी ग़लतियुनि कढण में था लॻायूं, अगरि उन जो थोरो टाइम बि पंहिंजे इस्लाह कयूं, शायदि असां बि हीरनि मोतियुनि वांगुरु थी वञूं। असां जंहिं समाज में रहूं था इहो उन्हनि समाजनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ कोन्हे जिते ज़ुल्म, ॾाढ, जिबर, कहर ऐं बेरहमी पंहिंजी पूरी ओज सां राज करे रही आहे। हीणो ॾाढे जे आॾो अहिड़ी तरह बेवस बणियल आहे जहिड़ी तरह झंग में जानवरनि जी कैफ़ियत हूंदी आहे। जिते जिस्मानी तौर ते ॾाढो जानवर हीणनि ऐं कमज़ोर जानवरनि लाइ जान जो दुश्मन बणियल हूंदो आहे, पर असांजे समाज ऐं झंग जे कानून में थोरो फ़र्क़ु आहे। असांजे इंसानी समाज में साज़िशूं तमामु